वरी केॾां बीहो 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 आवाजूं कुछूं ॿीनियूं करियां वरी ख़ुशख़बरी ॿुधायां। अची वियो मेलो दरगाह हज़रत मियाँ जान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जो अची वियो सालियानो 96 उर्स मुबारक तव्हांजे पंहिंजे उमरकोट सिंध में 6, 7, 8 अप्रैल इंशाअल्लाह सिंधी तारीख़ 17, 18, 19 शवाल बिरोज़ सूमर अंगारो ऐं अरबा ते दरगाह हज़रत मियाँ जान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह वेरो शरीफ़ लॻ उमरकोट में बेशुमार तफ़रीहन ऐं रूह परवर तक़रीबन सां भरपूर वॾी धाम धूम सां लॻी रहियो आहे। मेले में मल मलाकड़ो उठ ऐं घोड़नि जी डोड़ राग रंग सिंगारियल बाज़ारूं सर्कस वग़ैरह मेले जो हिसो हूंदा। सभिनी मुरीदनि मोतक़दीन ज़ाहिरीन दोस्त व अहबाबनि ऐं शाकीननि खे मेले में शिरकत जी दावत अर्ज़ रखिजे थी। मेले जो इफ़्तिताह रस्म चादर ऐं क़ुरान ख़वानी सां 5 अप्रैल बिरोज़ आचर जी शाम कयो वेंदो। पारां दरगाह जो सजादा नशीन साईं ग़ुलाम मोहम्मद कीरियो ऐं ॿी ॻाल्हि त असलो सियासी नारेबाज़ी मंशात वग़ैरह ते सख़्तीअ सां पाबंदी हूंदी ऐं जेको बि ज़ोरीअ कंदो उन सां कानूनी कार्रवाई थींदी। 12 इंतिज़ामिया लव यू।